बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जी ॻाल्हि जो मौज़ू आहे गुल बादशाह ऐं शौक़ शहज़ादो। गुल बादशाह खे 7 ज़ालूं हुयूं, पर वीचारियूं सभई बे औलाद हुयूं। पर जेका उनखे 7हीं ज़ाल परिणियो हो, तंहिंखे कुदरत मुंहिंजे मालिक सां पेट थियो। तंहिं करे ॿियनि राणियुनि खे अची साड़ दिलि में थियो ऐं दिलि में ख़्यालु कयऊं त जेकॾहिं माई हिन खे पुटु ॼाओ त बादशाह त हिन खे सॼी माल मिल्कियत जो वारिस करे छॾींदो ऐं असांखे बादशाह न लेखींदो, न ई असांजी का ॻाल्हि ॿुधंदो। तंहिं करे हिननि छा कयो जो बादशाहीअ में कंहिं वज़ीर खे का लालच ॾेई उनखे हुकुम कयऊं त अहिड़ो को मकार शख़्स या जीअं चइजे शैतान को माण्हू आहे जेको ॻोल्हे अच ऐं उनखे लालच ॾेई वठी अच ऐं उनखे इहो हुकुम ॾे त बादशाह जे महलात में रोज़ हिकिड़ो घोड़ो मारे ऐं इन बादशाहज़ादीअ जे महलात में पूरे अचे। रोज़ जे मामूल वांगुरु उहो ज़ालिम शख़्स रोज़ हिकिड़ो बादशाह जो घोड़ो मारे ईंदो हो ऐं उन जा हॾा जेके आहिनि से वञी बादशाहज़ादीअ जे महलात में पूरे ईंदो हो। तॾहिं बादशाह ऐं वज़ीर सफ़ा मुंझी पिया त घोड़ा आख़िर वञनि त वञनि काॾे पिया। हिकिड़े ॾींहुं छहनी राणियुनि बादशाह खे वञी सलाह ॾिनी त जेकॾहिं घोड़नि जी ॻोल्हा करणी आहे त उन लाइ कोई नजूमी घुराए, पोइ पाणी ख़बर पइजी वेंदी। बादशाह वज़ीर खे हुकुम ॾिनो ऐं नजूमी घुरायो वियो ऐं जॾहिं नजूमी आयो त राणियुनि पहिरियां ई नजूमीअ खे सॼो कुझु सम्झाए छॾियो। सो नजूमी त राणियुनि जो पढ़ायल हो। सो जॾहिं बादशाह नजूमी सां हक़ीक़त कई तॾहिं नजूमीअ सॼो हिसाब करे पढ़ी ॿुधायसि ऐं बादशाह खे चयईं त साईं, अव्हांजे महलात में हिकिड़ी बादशाहज़ादी आहे जंहिंखे हमल आहे ऐं उहा तव्हांजी बादशाहज़ादी न आहे बल्कि उहा ॾाइण आहे जेका रोज़ तव्हांजो घोड़ो मारे ऐं उन जा जहिड़ा बुकियूं खाई वेंदी आहे ऐं बक़ाया हॾा पंहिंजे महलात जे कमरे हेठि पूरे छॾींदी आहे। जेकॾहिं तव्हांखे यकीन नथो अचे त तव्हां हींअर ई वञी उन महलात खे खोटाए ऐं चेक करे ॾिसी सघो था, छो त हॾा त हुई हुननि राणियुनि अॻे ई पूराए छॾिया हुआ। जॾहिं बादशाह ऐं वज़ीर ऐं ॿिया नौकर चाकर सभई उन राणीअ जे महलात ॾे विया, तॾहिं उहे सभु विया तॾहिं खोटे ॾिसनि त वाकई बराबरि हॾा त हिते पूरियल आहिनि। चवंदा आहिनि त बादशाह कहारी हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे अकुल बि घटि हूंदो आहे। सो बादशाह खे अची कावड़ वरितो। सो कहारियुनि खे हुकुम कयई त हिन ॾाइण खे वञी कंहिं ऋण पट में फिटो करे अचो। वज़ीरनि खे हुकुम मिलियो। सो वज़ीर उन जी शर्त राणीअ जी वीचारीअ जूं अखियूं ॿधी ऐं खेसि खणी वञी जंगल में फिटो कयो। राणीअ जॾहिं अखियूं खोलियूं त ॾिठाई त चौधारी ऋण दयाबान लॻो पियो आहे। सो नेठि वीचारी बेवस थी हिकु पासे मुंहुं करे अची हलण लॻी। हलंदे हलंदे हकलींदे वञी हिकिड़े वीचारे झंग में पहुती। उते वीचारीअ खे अची वेम जा सूर थिया। लाचार वीचारी बेवस ॿी का वाह न ॾिठी, आख़िर हिकिड़े वण हेठि वेही रही। कुदरत मुंहिंजे मालिक सां उन ॾींहुं राणीअ खे पुटु ॼाओ। राणीअ पंहिंजो रव फाड़े ॿार जा ॿंधणा वग़ैरह ठाहिया ऐं पंहिंजो गुज़रान
जंगली मेवनि ते करणु लॻी। चवंदा आहिनि त ॾींहं पंहिंजे मुदा ते गुज़रनि, हलंदे हलंदे वक़्तु गुज़रंदो रहियो त उन मुल्क जो बादशाह शिकार कंदे उतां अची लांघाऊ थियो। बादशाह जो पहिरीं कुतो बि हो सो सभिनी जे अॻियां पिया आयो। तंहिंजी ओचिती नज़र वञी हिकु बूढ़े जे मथां पई ऐं उते अची भौंकण लॻो ऐं बादशाह वज़ीर खे हुकुम कयो त वज़ीर ॾिस त कुतो छा ते पियो भौंके। वज़ीर देरी न कई, जीअं ई जो उन बूढ़े जे वेझो आयो त उतां अंदरां राणीअ हकल कयसि त हेॾे न अचिजांइ, छो त आऊं कपिड़नि खां आजी आहियां ऐं सफ़ा उघाड़ी आहियां। वज़ीर जो अहिड़े जंग में औरत जो आवाज़ु ॿुधो सो हैरत में पइजी वियो ऐं सिधो वञी बादशाह खे हक़ीक़त करे ॿुधाई। बादशाह हिकदमि हिकु चादर खणी ऐं पाण अकेलो ओॾांहुं वियो। ॿाहिरां बि हकल करे चयईं त माई इहा चादर वठि ऐं ढके ॿाहिरि अचु, आऊं हिते जो बादशाह आहियां ऐं तूं को बि उल्को न कर, तूं मुंहिंजी भेण आहीं। राणीअ चादर ढके ऐं उतां ॿाहिरि निकिरी आई ऐं अदब सां बादशाह सलाम मत खे अची अर्ज़ु कयईं। बादशाह बि हिन खां समूरी हक़ीक़त पुछी ऐं राणी बि सॼी ॻाल्हि सची करे ॿुधायसि, जंहिंजे ॿुधण सां बादशाह खे बि रहम अची वियो ऐं पोइ बादशाह सलामत वधीक शिकार करणु बंदि करे छॾियो ऐं राणीअ खे पाण सां गॾु पंहिंजे महलात में वठी आयो। थोरे घणे ॾींहं अञा मस गुज़रिया हुआ त छोकिरो बि अची थोरो जवान थियो ऐं ॿियनि बादशाही ॿारनि सां रांदि रूंद करणु लॻो त रांदि कंदे कंदे छोकिरनि खे चवंदो हो त मां अव्हांजो बादशाह आहियां। तंहिं ते छोकिरा हिन मथां अची खिलंदा हुआ ऐं हिन खे चवंदा हुआ त तूं कंहिंजो पुटु आहीं, तुंहिंजो पीउ किथे आहे। केतिरा ॾींहं त छोकिरो माठ करे वेही रहंदो हो, पर नेठि चवंदा आहिनि त गैरत वॾी शइ आहे। हुनखे नेठि अची कावड़ लॻी ऐं वञी माउ खां पुछियईं त मां मुंहिंजो पीउ केरु आहे ऐं किथे आहे। राणीअ हिन खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त तुंहिंजो पीउ भर वारे मुल्क जो बादशाह आहे ऐं हुन जी 6 राणियुनि असां सां ज़ुल्म करे उतां असांखे लोधराए कढियो आहे। छोकिरे जो इहा हक़ीक़त ॿुधी सो हुनखे अची दिलि में ॾाढो ॾुख थियो ऐं हुनखे वॾी कावड़ बि लॻी। सो नेठि कुझु सोच करे माउ खे चयईं त अम्मा मूंखे हिकिड़ो घोड़ो ऐं तरार वठी ॾे त आऊं उन बादशाह पंहिंजे पीउ ॾांहुं वेंदुसि। पहिरियां त माउ वीचारी हिनखे ॾाढियूं मिंथूं कयूं ऐं सम्झायो, पर नेठि जवान रत न मुड़ियो। तॾहिं बादशाह खां हिकिड़ो घोड़ो ऐं तरार वठी पुट खे ॾिनई ऐं चयईं त अब हाणे नथो मुड़ी त तूं वञ, अला मालिका। छोकिरो घोड़े ते चढ़ी पंहिंजे पीउ जी बादशाही ॾांहुं रवानो थियो। नेठि अची हकलींदे हलंदे मंज़िलूं कटींदे अची उते पहुतो ऐं वञी दरबार में हाज़िर थियो। पर कुदरत सां बादशाह बि को वीचारो सख़्तु बीमार हो ऐं बीमारी बि अहिड़ी ख़तरनाक ऐं मूज़ी हुअसि जंहिंजो इलाज हकीमनि वटि हो ई कोन। सो हकीमनि हिन खे ॾस ॾिनो हो त अगरि जेकॾहिं तूं कंहिं सामूंडी घोड़े जो रत पीअंदे त तूं वरी 900 नौजवान थी वेंदे ऐं तुंहिंजी बीमारी ख़तमु थी वेंदी। इन खां सवाइ तुंहिंजो को हल ई कोन्हे, न त तूं मरी वेंदे।
सो बादशाह इन लाइ सॼे शहर में पढ़ो घुमारायो त जेको सामूंडी घोड़े जो रतु आणे ॾींदो तंहिंखे अधु माल जो अधु राज जो ऐं पंहिंजी धीउ जो संग ॾींदुसि। तंहिंखे ऐं मालामाल कयो वेंदो, मगर कंहिंजी हिमत कान थी त को एॾे मुसाफ़िरी करे ऐं वञी सामूंडी घोड़े जो रतु हथु करे अचे। सो ऐं कंहिंखे कहिड़ी ख़बर त सामूंडी घोड़े जो रतु किथां मिलंदो। नेठि बादशाह जंहिंखे तंहिंमें 6 राणियुनि मां 6 पुट ॿिया बि ॼावा हुआ, तंहिं पंहिंजे पुटनि खे घुराए ऐं चयो त हाणे ॿियो को नथो वञे त भला तव्हां ई वञो। जेके सही संभरी मुसाफ़िरीअ ते निकिता त मथां शहज़ादो बि अची पंहिंजे पीउ वटि पहुतो ऐं बादशाह जेको बीमार हो तंहिं के शहज़ादे चयो त जे पीउ पंहिंजे पुट खां पुछो त हुनखे त ख़बर न हुई त केरु आहे, त जवान तूं केरु आहीं ऐं मूं में कहिड़ो कमु अथई। छोकिरे बादशाह खे जवाबु ॾिनो त साईं मुंहिंजो नालो शौक़ु आहे ऐं आउं गुल बादशाह जो पुटु आहियां। बादशाह बीमारीअ में अॻी वरतल हो, सो तंहिं करे हुन सां बहस कोन कयईं। ऐं बादशाह सोचींदे नेठि हुनखे चयो त जेकॾहिं तूं मुंहिंजो पुटु आहीं त जीअं मुंहिंजा 6 पुट अॻे ई विया आहिनि तीअं तूं बि वञ ऐं मुंहिंजे लाइ सामूंडी घोड़े जी ॻोल्हा कर ऐं उनजो रतु हथु करे अच। इहो ॿुधी छोकिरे दिलि में ख़्यालु कयो त मुड़ुसी ऐं महल जो वक़्तु इहो ई आहे, छो न मां बि निकिरी पवां। ॿुधी छोकिरे दिलि में ख़्यालु कयो त छो न मां बि वञी सामूंडी घोड़े जी ॻोल्हा कयां ऐं पंहिंजे पीउ जो इलाजु कयां। इहो ख़्यालु करे ॿाहिरनि जो ॾस पुछी उते वीचारो रवानो थियो। चवंदा आहिनि त ॾींहं पंहिंजे मुदाअ ते गुज़रनि, थोरे घणे ॾींहं नेठि अची उते वरसियो ऐं उते वञी पहुतो। जवान 6 ॿारनि खां अची मिलियो ऐं जिन हिन खां पुछा कई त छोकिरा तूं केरु आहीं। शहज़ादे जवाबु ॾिननि त मुंहिंजो नालो शौक़ु बादशाह आहे ऐं जीअं अव्हां बादशाह जा पुट आहियो तीअं मां बि गुल बादशाह जो पुटु आहियां ऐं आउं बि बादशाह जी सलामतीअ लाइ ऐं उन जे इलाज लाइ सामूंडी घोड़े जे रत लाइ निकितो आहियां ऐं अव्हां सां गॾु हलंदुसि। शहज़ादनि जो इहो ॿुधो सो अची हसद जागिन ऐं शौक़ु शहज़ादे खे चयऊं त तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तंहिं करे असां सां न हल। शहज़ादे घणियूं मिंथूं कयनि पर 6 शहज़ादा पंहिंजा घोड़ा डोड़ाए हलंदे निकिरी पिया ऐं झटपट नज़र खां ग़ाइब थी विया। जॾहिं 6 शहज़ादा नज़र खां ग़ाइब थी विया तॾहिं शौक़ु शहज़ादे दिलि में ख़्यालु कयो त हाणे ही त हलिया विया, हाणे मां अलाह ते तवकल करे निकिरी थो पवां हिकिड़े पासे, पोइ जेको मुक़दर में हूंदो सो थींदो। हलंदे होका ॾींदे नेठि शौक़ु शहज़ादो वीचारो अची हिकु बाग़ में पहुतो ऐं छा ॾिसे त सुभान अल्लाह, बाग़ में हिकिड़ी माड़ी आहे। हिन दिलि में ख़्यालु कयो त हिते कुझु ॾींहं गुज़ारजनि ऐं हितां ॾस पतो बि पुछिजे, पोइ अॻिते हलिजे।
सो अॻिते वधी वञी माड़ीअ जो दरवाज़ो खड़कायईं। दरवाज़ो खड़काइण सां हिकु छोकिरी लही आई ऐं हिकु आदमज़ाद खे ॾिसी छोकिरी हैरत में पइजी वई ऐं नेठि पुछाईंसि त तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आयो आहीं? त बादशाह जवाबु ॾींदे चयो त मुंहिंजो नालो शोक शहज़ादो आहे ऐं आऊं थकिजी पियो आहियां, सो कुझु वक़्तु आराम कंदुसि। छोकिरीअ चयसि त हिन माड़ीअ में 7 देव था रहनि जेके इझे पुॼण वारा आहिनि, सो हितां भॼी जान छॾाए, न त तोखे मारे छॾींदा ऐं तोखे खाई छॾींदा। छोकिरीअ खे शहज़ादे चयो त इन जी त मूंखे परवाह कान आहे, पर मूंखे बुख ॾाढी लॻी आहे, सो कुझु हुजे त आणे ॾे। छोकिरीअ देरि न कई, वञी कुझु मेवा खणी आणे ॾिनसि जेके इन खाई ढो कयो ऐं पोइ बाग़ में वञी हिकु वण हेठि वेही रहियो। अञा का महल मस गुज़री हुई त 7 देव बि अची कड़किया ऐं अची बाग़ में घिड़िया ऐं हलंदे हलंदे हिकिड़ी देव जी अखि हिन छोकिरे ते पइजी वई। सो हकल करे ऐं पंहिंजो गुर्द खणी शहज़ादे ते हमिलो कयईं। शहज़ादो त अॻे ई वीचारो तयारु वेठो ऐं होशियारु थी बीठो हो, सो धक पचाए हिकदमि पुठियां खणी जो बख हणियाईंसि त धू मुंहं भर वञी किरियो। पोइ यकदमि शहज़ादो रसो खणी ऐं हिन देव खे वण सां ॿधी छॾियईं। अञा का महल ॿी गुज़री न हुई त ॿियो देव बि उनखे ॻोल्हण लाइ अची पहुतो ऐं जॾहिं ॻोल्हींदे ॻोल्हींदे अची हिन ते नज़र पियुसि तॾहिं यकदमि शहज़ादे ते तलवार खणी वार कयईं। शहज़ादे वार पचाए ॿिए देव वांगुरु हिन खे बि केराए हिन खे बि वण सां ॿधी छॾियो। अहिड़ीअ तरह 7 देवनि खे सुक करे वण सां ॿधी नेठि छोकिरीअ जा असल में देवनि जी भेण हुई, तंहिंजो इहा हालत ॾिठी सो अची शहज़ादे खे मिंथूं करण लॻी त असीं सभु तुंहिंजा ग़ुलाम आहियूं, जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं, महिरबानी करे मुंहिंजनि भाइरनि खे आज़ादु कर। शहज़ादे उते देवनि खां बि पुछियो ऐं देवनि बि उहो क़बूल कयो ऐं हज़रत सलेमान अलैहिस्सलाम जो कसम बि खणियऊं। शहज़ादे उन्हनि 7 ॼणनि खे खोले आज़ादु कयो, जिन पोइ हिन खे वॾी इज़त ऐं मान मर्तबे सां माड़ीअ ते वठी ख़िदमत चाकरी कई ऐं वञी उते विहारियऊंसि। सो शहज़ादो बि अञा 1-2 ॾींहं उते रहिजी पियो ऐं हिकु ॾींहुं जीअं ई शहज़ादो दरीअ खां बीठो हो तीअं परे खां दूहे जी लाट ॾिठईं त देवनि खां पुछाईं त इहो छा आहे? त देवनि जवाबु ॾिनसि त इहो हिकिड़ो देव आहे जेको 12 महीना सुम्हंदो आहे ऐं 12 महीना जाॻंदो आहे। हींअर उहो सुतो पियो आहे ऐं इहा हिन जे नक मां निकितल हवा जी लाट आहे। जॾहिं इहो जाॻंदो आहे तॾहिं ॿिया माण्हू त ठहियो, पर असीं देव बि हीउ मुल्क छॾे भॼी वेंदा आहियूं। छोकिरे हिननि खे चयो त मां इन जो हींअर ई थो हल कढां, तव्हां फिक्र ई न कयो, मां पाणी थो हिनखे मुंहुं ॾियां। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर शहज़ादे देवनि खे चयो त हाणे इहो देव हली मूंखे ॾेखारियो
देव हिन सां गॾिजी उॾाई रवाना थिया। कुझु महिल खां पोइ अची उते पहुता, ॾिसनि त बराबरि हिकु शाही देव उते सुतो पियो आहे ऐं भरिसां झूपड़ी आहे जंहिंमें हिकु हसीन औरत वेठल आहे। औरत हिननि खे ॾिसी चयो त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी हिन आफ़त मां जान छॾायो। शहज़ादे उनखे चयो त ए औरत तूं घबराए न। ईअं चई हिन दिलि में ख़्यालु कयो त सुतल देव खे मारणु बहादुरी न आहे। हाणे हिन देव खे निंड मां जाॻाए पोइ हमिलो कंदुसि। सो यकदमि देव जी टंग में तरार टुंबे कढियईं। देव कुझु मिड़ई पासो वरायो, ॼण त कीअं जीत वग़ैरह चक हणी हुजे। तंहिं ते शहज़ादे वरी ॿी तरार टुंबे कढियसि। जीअं ते देव हिकदमि सुजाग थी वेही रहियो ऐं ॾिठईं त हिकु आदमज़ाद आहे जेको तरार खयों बीठो आहे। उते देव खे बि जोश आयो ऐं सो हिकदमि हिकु पथर जी छिप खणी शहज़ादे ॾे फिटी कयईं। छोकिरे बि गोही ॾेई पथर खां पाण बचाए टुप ॾेई वठी जो तरार हयसि त देव जी सिसी वञी परे पई। पोइ त उन हसीन औरत खे हू पाण सां वठी वापसि माड़ीअ में आया, जिते हिन औरत पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां शहज़ादे सां शादी कई। नेठि हिकिड़े ॾींहुं शहज़ादे उन्हनि देवनि सां पंहिंजे मतिलब वारी ॻाल्हि कई ऐं सामुंडी घोड़नि जो ॾस पुछाईं। देवनि शहज़ादे खे चयो त तूं हिन तख़्त ते वेह त असीं तोखे उते था खणी हलूं, बाक़ी तुंहिंजे पहुचण जी जाइ न आहे। उहो शहज़ादो तख़्त ते चढ़ी वेठो ऐं देवनि मां हिकिड़ो देव हिन खे खणी वठी उॾाणूं। 7 ॾींहंनि ऐं 7 रातियुनि जे उॾामण खां पोइ देव हिकु हंधि अची तख़्त लाथो। ॾिसनि त बराबरि हिकु घोड़ो बीठो आहे ऐं उन ते हिकु परी चौकीदार आहे। मगर ओॾी महिल परी सुती पई हुई। शहज़ादो पंहिंजो रुमाल हिन जे मुंहं ते विझी वठंदे घोड़े खे वाग मां टुप ॾेई हिकदमि तख़्त ते वेही रहियो ऐं तख़्त खणी देव वठी उॾाणूं। अञा घड़ी मस गुज़री त परी बि सुजाग थी ॾिसे त घोड़ो आहे ई कोन। यकदमि हेॾां होॾां उॾामी घोड़े खे ॻोल्हण लॻी। नेठि परीअ खां परे खां ॾिठाई त देव घोड़े खे खणियो पियो वञे। बसि उनजी का पुॼण जी वाह न ॾिसी नेठि परीअ बि पंहिंजी हार मञी ऐं पाण न अची उन्हनि सां गॾी ऐं पोइ सभई ख़ैरियत सां वापसि अची देवनि जे मुल्क में पहुता। शहज़ादे पोइ उते हिन परीअ सां बि शादी कई ऐं पोइ टई ॼणा देवनि खां मोकिलाए ख़ैर सां पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। मंज़िलूं कंदे कंदे कशाला कंदे कुझु ॾींहं खां पोइ हिकु शहर में अची पहुता, जितां गुल बादशाह जो शहर बाक़ी हिकु ॾींहं जे पंध जी मुसाफ़िरीअ ते हो। उते हिननि जो ख़्यालु थियो त कुझु देरि आराम करे पोइ पंधु कजे। शाम जो घुमंदे घुमंदे हिकिड़े हंधा अची लंघिया त